नाज़िन तलहार जे यूनियन काउंसिल खैरपुर गंभो जे मुख्तलिफ बिरादरिन पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार करे वरती आहे। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे रुस्तम अली कहेरी। PS 71 तलहार जी यूनियन काउंसिल खैरपुर गुंबो में मिर्जा ग्रुप के वडो धचको। गुजरियल जनरल इलेक्शन में मिर्जा ग्रुप पारां वडी अक्सरियत से खटींदड़ गोठ बेरो खान लाशारी, गोठ बहादुर गटगोर, गोठ हाजी मेरो खान लुंड जे मुख्तलिफ बिरादरिन लाशारी, आरई, पंजाबी, बलोच, एवान, लुंड, गटगोर ऐं ॿियनि बिरादरिन पारां PPMPA मीर अला बख्श टालपुर ते भरपूर एतमाद कंदे मिर्जा ग्रुप सां वास्तो ख़त्म करे PPP में शमूलियत करे छॾी। इन ई मौके ते MPA मीर अला बख्श टालपुर जे मान में UC खैरपुर गुंबो जे मुख्तलिफ ॻोठनि ॻोठ बेरो खान लाशारी, ॻोठ बहादुर गटगोर, ॻोठ हाजी मेरो खान लुंड में ज़बरदस्त आजियाना मुनक़िद कया विया, जिथे बिरादरीन जे अॻवाननि पारां PPMPA मीर अला बख्श टालपुर जो गुलनि जी पतियुनि सां शानदार इस्तक़बाल करे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पुण पेश कया विया। इन ई मौके ते MPA मीर अला बख्श टालपुर ऐं ॿियनि धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी ते एतमाद कंदे छाकाणि पीपल्स पार्टी अवामी पार्टी है, जमहूरी पार्टी है, ग़रीबनि जी पार्टी है ऐं तंहिंजे करे उन्हनि पीपल्स पार्टी ते एतमाद कंदे मिर्ज़ा ग्रुप खे छॾे जेके बि अॻु में GDA में हुआ या पंहिंजो मुस्लिम लीग नून में हुआ या फंक्शन में हुआ या जंहिं पार्टियुनि में हुआ, पर आख़िर में वरी मिर्ज़ा ग्रुप में ई शामिल थिया ऐं मिर्ज़ा ग्रुप जे तरफ़ां जेको आहे सो गुज़िरियल इलेक्शन में मिर्ज़ा ग्रुप सां गॾिजी जेको आहे सो इलेक्शन कई। पर हींअर हिननि पीपल्स पार्टी ते एतमाद कंदे मूंखे हिते मदू कयो, दावत ॾिनी, उन्हनि महिरबानी कई आहे ऐं हिते सभिनी जेको आहे सो गॾिजी पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो आहे। इन करे आउं हिननि सभिनी बिरादरी वारनि खे खुश आमदेद चवां थो। उनमें जेके मुख्तलिफ बिरादरियूं आहिनि, होत बिरादरी है, आरई बिरादरी है ऐं लुंड बिरादरी है, लिगारी बिरादरी है, चांडिया बिरादरी है, जेके बि आहियूं असां शमूलियत करियूं था पीपल्स पार्टी में। असां हिते गटगोर बिरादर खे ऐं आरई बिरादर खे, लुंड बिरादर खे, जेके बि असांजे क़ाइद रईस सरदार हाजी मुख्तियार जे चवण ते पीपल्स पार्टी में शमूलियत थिया आहिनि। असांजो बानी मीर हाजी अला बख्श खान टालपुर जेके आयो आहे, उन्हनि जे साम्हूं सभिनि मिर्ज़ा ग्रुप खे अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत करण जो ऐलान कयो आहे। असां सभिनि खे वेलकम चवंदासीं, तव्हांजी महिरबानी। जेके बरादरी हिन पीपल्स पार्टी में शरीक थिया आहिनि, असीं उन्हनि खे भलीकार चऊं था। गटगोर, बलोच, आरई, लुंड बिरादरी ऐं ॿिया जेके बि पंहिंजो लिशारी बिरादरी जेके बि आया आहिनि पीपल्स पार्टी में, हुननि जी मीर साहब ते इतमाद कंदे पार्टी ज्वाइन कई अथनि। इहे पहिरियां जेकर फंक्शन लीग में कुझु आहे ऐं कुझु मिर्ज़ा ग्रुप में हा, उन पार्टी खे माना अलविदा करे पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि। कैमरामैन मुनवर अली जतोई सां गॾु रुस्तम अली कहेरी, धरती न्यूज़, तलहार।